दुनिया में एक अहिड़ो मुल्क आहे जेको ईसवी कैलेंडर खे त मञींदो आहे, पर उते 12 बदिरां 13 महीना हूंदा आहिनि। हिन वक़्तु दुनिया में साल 2023 हली रहियो आहे, पर इहो दुनिया जो वाहिद मुल्क आहे जिते अव्हां टाइम ट्रेवल करे पोइते वञी सघो था। इहो अफ्रीकी मुल्क इथियोपिया आहे, जिते हिन वक़्तु 2015 हली रहियो आहे। हिते कैलेंडर मुख़्तलिफ़ हुजण जो सबबु इहो आहे त जॾहिं 500 ईसवीअ में कैथोलिक चर्च कैलेंडर में तब्दीलियूं कयूं त इथियोपिया जी ऑर्थोडॉक्स चर्च इन खे मञण खां इनकार कयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी पैदाइश जो साल ईसवी कैलेंडर जी शुरूआत जो साल तस्वुर कयो वेंदो आहे ऐं इन में ई कैथोलिक चर्च तब्दीली कई हुई। इथियोपिया में नओं साल 1 जनवरी बदिरां 11 सेप्टेम्बर ते थींदो आहे, जॾहिं त लीप ईयर में 12 सेप्टेम्बर खां नओं साल शुरू थिए थो। हिते 12 महीना 30 ॾींहंनि जा हूंदा आहिनि, जॾहिं त 13हों महीनो 5 या 6 ॾींहंनि जो हूंदो आहे। हिते वक़्त जो हिसाब बि मुख़्तलिफ़ आहे ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे मयारी वक़्त मूजिबि जेकॾहिं मंझंदि 12 वॻे शुरू थिए थी त इथियोपिया में ईअं 6 वॻे थिए थो। अहिड़ी रीति नए ॾींहं जी शुरूआत राति 12 वॻे बदिरां 6 वॻे थिए थी।